पहिरियां जॾहिं न मोबाइल जो ज़मानो हो, न टीवी, न इंटरनेट, न अहिड़ी का बि ईजाद जेका अॼु मौजूदु आहे, बल्कि ख़तनि ऐं पर्चियुनि जो दौरु हुयो। पोइ बि हज़ारे किलोमीटर परे पंहिंजे इल्म खे पहुचाइण जो सहरो जेकॾहिं के शख़्सियत ॾे वञे थो त उहे आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी जी मुबारक शख़्सियत नज़र अचे थी। न सिर्फ़ पाको हिंद में रहण वारनि खे फैज़ियाब कयो, बल्कि दुनिया जे बेशुमार मुल्कनि में वसण वारा इंसान बि इन बारगाह मां पंहिंजी शरई मामलात जा हल हासिल कंदे नज़र अचनि था। साउथ अफ्रीका खे ई ॾिसो, इन जो फ़ासिलो आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान जे इलाइक़े बरेली शरीफ़ खां 8870 किलोमीटर खां वधीक आहे। उतां खां 1100 सुवाल पुछिया विया जेके फतावा अफ्रीका जे नाले सां मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह इराक़ जे शहर बगदाद मुअल्ला खां बरेली शरीफ़ जो फ़ासिलो 3375 किलोमीटर आहे। उतां जे मोकिलियल सवालनि जो ज़िक्र बि फतावा रज़विया में मिले थो। ईअं ई बरेली शरीफ़ खां अफ़गानिस्तान जो सफ़र 1382 किलोमीटर खां बि वधीक आहे। उतां खां बि आला हज़रत अली रहमा जी बारगाह में फतावा जे लाइ सवाल आया। बांग्लादेश खां बरेली शरीफ़ वेझो नाहे। बांग्लादेश 1160 किलोमीटर परे आहे। इन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आला हज़रत अली रहमा जी ख़िदमत में 73 सवाल पुछा विया। अहिड़ी तरह बरेली शरीफ़ खां बर्मा जो फ़ासिलो 1860 किलोमीटर खां वधीक आहे। इन परे वारे मुल्क खां बि आला हज़रत अली रहमा खां 5 सवाल कया विया।